मूसा अलैहिस्सलाम जो मानो आ हिकिड़ी औरत आई दुकानदार वटि चई मांखे अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾे। हुन चयो ख़ैर न ॾींदुसि, बुराईअ जो रस्तो इख्तियार कंदुसि। इहो जो लफ़्ज़ माईअ ॿुधो ॾकी वई। उन महिल पोइ ते मोटी आई, घर आई, ॾिठई त बच्चा हे त बुख ते मरी वेंदा। वरी दुकानदार वटि आई, दरवाज़ो खड़काई, हुन दरवाज़ो लाथो, दरवाज़ो लाक कई। अञा माई ॾके थी। दुकानदार थो चएसि आईं बि पाण, वरी छो थी ॾके, छाजे करे आईं? चई बच्चा पेट बुखिया ॾिसी आईं, मथां बच्चा न मुंहिंजा मरी वञनि बुख ते, इन करे वरी तोड़े आईं। चई ॾके कंहिंखां थी, हिते अकेला हूं तूं ऐं मां, ॿियो त ॾिसण वारो कोन्हे। माई थी चए ॿियो त कोन्हे, अल्लाह त ॾिसे थो। माई रब जो नालो वरितो आहे। दुकान जी दिल, दुकानदार जी दिल हीअं ॾकी वई आहे, हेॾे हेॾे कंदे ॾकी वई। दुकानदार जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻरी पिया आहिनि। माईअ खे चई मांखे रब यादि ॾेवारे छॾी, रब यादि ॾेवारे छॾी। मां बि त हुन जो बहानो आहियां, हाणे मथे ते हथु रखी थो चए मांखे माफ़ कर, मांखे दुआ कर, मांखे माफ़ कर, मांखे दुआ कर। हे पैसा थी इहे बि कयूं वञो, हे खाधो बच्चन लाइ तयारु करायो तव्हां, इहो बि बच्चन खे वञी खाराए। जीअं इज़त सां आई आहे, इज़त सां वापसि रवानी थी वई। अल्लाह जो ख़ौफ दुकानदार जे अंदर में वेझी। तोखे हया नथो अचे, पर न्याणियुनि सां ज़िना थो करे। ख़ुदा कहार थी, मथां बदिलो न वठी छॾई, ज़ना कर्ज़ थी। हे वेठान मौलवी, हे क़ुरान आहे, भेजे न्याणीअ सां ज़िना न कर, ख़ुदा कहार थी। ॿुधी छॾ। अल्लाह माई मोटी आई घर, बच्चन खे खाधो खाराई। अल्लाह ॿ ॾींहं न गुज़रिया, रब साईं हज़रत मूसा खे चयो वञ। साईं मां काॾे वञा? चई फलाणे ॻोठ में दुकानदार थी, फलाणे नाले सां। उन जे दिल में मां अल्लाह जो भाव अची वियो आहे। हुन मुंहिंजे बानीअ ते रहम कयो आहे, मां रब खे हुन ते रहम आयो आहे। वञो मूसा इन दुकानदार खे वञी मां अल्लाह जा सलाम ॾे।